जदीद आवाज़ न हुआ, जॾहिं ऐलाननि लाइ न माइक हूंदा हुआ न स्पीकर, तॾहिं सिंध जी घिटिन, इमाम बारगाहुनि ऐं मुहर्रम जे जुलूसनि में हिकु आवाज़ माण्हुनि खे गॾु कंदो हो। उहो हो नगारे जो आवाज़। ही रुगो साज़ न हो, ही सोग जो ऐलान हो, याद जो सॾु हो ऐं करबला जे पैगाम जी गूंज हुई। सिंध में अहले बैत जी मुहब्बत वक़्त सां गॾु मक़ामी सक़ाफ़त सां मिली हिकु मुनफ़रिद रंग इख़्तियार कयो। ख़ासि करे कलहोड़नि ऐं टालपुरनि जे दौर में अज़ादारी वधीक मुनज़िम सूरत में ज़ाहिर थियणु लॻी, जिते मुहर्रम जे जुलूसनि, मातमी मजलिसनि ऐं इमाम बारगाहुनि सां गॾु नगारनि जी धमक वे हिकु अहम रिवायत बणिजी वई। मुहर्रम अल हराम जी आमद सां अॼु बि सिंध जे केतिरनि ई शहरनि में नगारनि जी तयारी शुरू थी वञे थी। टंडोल हयार जो मेवो मेघवाड़ बि उन्हनि कारीगरनि मां हिकु आहे जेको सालनि खां हथ सां नगारा तयारु कंदो पियो अचे। मेवो मेघवाड़ ॿुधाए थो त हर साल सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां नगारनि जा ऑर्डर ईंदा आहिनि, पर जदीद दौर में अॻु जी भेट में उन्हनि जो अंग घणो घटिजी वियो आहे। 40 सालनि खां वठी आउं कमु कंदो आहियां। हींअर हिन कॉलोनी में कमु करियां पियो। इहो हिन में ढगे जी खल असां इस्तेमालु कंदा आहियूं। पोइ इन खां पोइ असां हीउ जेको औज़ार आहिनि उन्हनि ते कमु कंदा आहियूं। पोइ कछा कढंदा आहियूं, पोइ पुड़ी छिलंदा आहियूं, पोइ नगारे हिकु नर पायो बि हूंदो आहे, मादी पायो बि हूंदो आहे। नर पाए ते कारो टिको विच में लॻाईंदा आहियूं असां, ऐं मूंखे काफ़ी वक़्तु थी चुको आहे। नगारनि जी तयारी पाण में हिकु हुनर आहे। इहा आमतौर गऊं जी खल मां तयारु कया वेंदा आहिनि। हिकु नगारो नर ऐं ॿियो मादी सॾियो वेंदो आहे, जंहिंजे आवाज़ में बि फ़र्क़ु हूंदो आहे। कारीगरनि जो चवणु आहे त ख़ाम माल जे वधंदड़ क़ीमतुनि ऐं महांगाई सबबि संदन ख़र्च वधी विया आहिनि, जॾहिं त महिनत जे मुक़ाबले में उजरो तमामु घटि मिले थो। माना काफ़ी ठाहींदोसि, काफ़ी हलंदा। हींअर जेको दौर थियो आहे मोबाइलनि वारो, उन करे घटि तमामु हले थो। 10-15 नंग हलनि था मस्तु। अॻियां 50-100 नंग बि कढिया। माना छिलाई ते वेंदा आहियूं, पोइ सॼे ॾींहं में कछा बि कढंदा आहियूं, पुड़ी छिलंदा आहियूं। पोइ सॼे ॾींहं में हिकिड़ो नंग, 2 नंग, हिकिड़ो नंग, 2 नंग। असीं 2 ॼणा आहियूं, मुंहिंजो भेणायो बि मूंसां गॾु आहे। जे करे माना असांखे तमामु घटि थो मिले, ऐं इहो एतिरो आहे असांजो नफ़ो इहो आहे, एतिरो आहे जो मज़ूरी सुठी थी मिले, पर जेको महिनत हुनर जे करे असांखे कोन थो ज़ेरो मिले। हिकिड़ो टनो ग़ुलाम अली जो बि ऑडर मिलियल आहिनि, ऐं झोक शरीफ़ जा बि ऑडर मिलियल आहिनि, झुॾे जा बि मिलियल आहिनि। हींअर हमरा हिकिड़ो कल 2 ॾींहं आयो सेवण जो, उहो बि असांजो वठी वियो आहे, उन में भरियो बि आहे। अॼु नगारे जो इस्तेमालु केतिरनि हंधनि ते घटिजी वियो आहे। ऐलाननि लाइ जदीद निज़ाम मौजूदु आहिनि, आवाज़ पहुचाइण जा तरीक़ा बदिलजी चुका आहिनि, पर केतिरनि ई क़दीमी इमाम बारगाहुनि, रिवायती बिरादरियुनि ऐं मुहर्रम जे जुलूसनि में नगारनि जी धमक अॼु बि ॿुधण में अचे थी।